रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊँ अल्लाह बचायो कबूल उम्मीदवार बराए जनरल काउंसलर UC1 वार्ड 4 शुक्रगुज़ार आहियां अवामी प्रेस जे हिन सहाफ़ियुनि जो जिन अॼु असांखे हिते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। मूंसां गॾु जनाब शकील अहमद बलोच साहब वाइस चेयरमैन ऐं जनाब मोहम्मद इस्माइल जोखियो साहिब इते UC1 गदाब मां नामज़द चेयरमैन आहिनि। असां जमायत इस्लामी जे प्लेटफार्म तां इलेक्शन वढ़ूं था। कुझु मजबूरन मूंखे इहो चवणो थो पए त कंहिं चयो त ॾाढनि जे हिन ॾेह में सिंधड़ी तुंहिंजो नां वरितो अला ॼण नांग ते पेर पियुमि। हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त जमायत इस्लामी जे प्लेटफार्म तां असांखे इलेक्शन में लड़ंदे कई मुश्किलात साम्हूं आहिनि, जंहिंजो हीउ हिकिड़ो वाज़ह सबूत अॼु जनाब मोहम्मद इस्माइल जोखियो साहिब जंहिंजे घर जे मथां हमिलो, जंहिंसां अॻु में इहो उनखे ज़बरदस्ती हथ खणाइण जो ड्रामो ऐं उनखे वरी पूरे फेसबुक ते हलाए तव्हां सभई गवाह आहियो। अल्हम्दुलिल्लाह उहो ई मोहम्मद इस्माइल जोखियो पंहिंजे सीट ते हाल उम्मीदवार आहे, इलेक्शन लड़े पियो। साणसि जेके बि थी वियो आहिनि, जेको बि थिए पियो उन्हनि खे बयानु करण जे लाइ हाज़िर थिया आहियूं। जनाब मोहम्मद इस्माइल जोखियो साहब पंहिंजो अहवालु वधीक पाण ई ॿुधाईंदो त उन सां छा थियो आहे। अॼु